उजड़ी वियो। बावन साईं ही खमीसो अज उजड़ी वियो। खमीसा बड्डीअ सांदह में वसण खां पोइ इंडलट घणा रंग कढंदी आहे। घणा रंग कढंदी आहे बाबर साईं, मूंखे अंदाज़ो न आहे। त पोइ हिन ॻाल्हि जो अंदाज़ो कीअं लॻाइजे त तूं मुंहिंजे कयल फ़ैसिले खां फिरी विधे ऐं रईस चनेसर खान तोखे बख़्श करे छॾींदो ऐं तुंहिंजी छोरी निकाह करण खां रहिजी वेंदी। बाबर साईं, मुंहिंजी न्याणी अञा नंढड़ी आहे, रहम करियो बाबर साईं। ऐं रईस कैसर खान मुंहिंजी न्याणी खां घणो वॾो आहे। खामोश! या ज़बान काकड़े का छिके न कढाएं। अरे छा उम्र आहे मुंहिंजे मासूम भाउ जी? का वॾी उम्र अथसि छा? 45 साल त आहे न, का एॾी वॾी उम्र त कोन्हे न। वारी छोरी जॾहिं परणजी मुंहिंजे भाउ केसर खान वटि ईंदी न त खाई पी गबरू जवान थी वेंदी। अरे अमीराणा खाधा आहिनि तो वटि छा आहे? सुका टुकर साग सां। पर बाबर साईं, अड़े वरी भी या पर बुध ही न था छा चई। भोतार बाबा योग मोकल आशिम खे त ॿुधाए त उटल सां उजड़ी वियो। कमदार, खमीसो सफ़ा उजड़ी वियो। मुंहिंजी हाय, ॿियो मां छा करे सघंदसि बाबर साईं। मुंहिंजी न्याणी जे क़िस्मत में जे इहो लिखियलु आहे त हिकु मजबूर बेवस पीउ छा थो करे सघे। हाणे खमीसा तूं हल, 2 ॾींहनि में पंहिंजी छोकिरीअ जे ॾाज ॾावण जो बंदोबस्त कजांइ। छो त 3 ॾींहं ते मुंहिंजे भाउ केसर खान जी जंज तुंहिंजे दर ते ईंदी। हाणे हल। जी बाबर साईं। रेस नंढा तूं त अॼु घोट बणिजी हैं। कमदार, छो न घोट बण बस, आखिर भाउ कंहिंजो आहियां? रेस चनेसर खान जो। छा खमीसो मुंहिंजे फ़ैसिले खां कंदो इनकार ऐं जीअरो रहंदो मुंहिंजे ॻोठ में? उजाड़े छॾियांसि बाबन साईं। वरी वरियनि ताईं तव्हांजे फ़ैसिले जो को इनकार ई न थिए। उजड़ी वियो। बाबन साईं ये समझ त इहो खमीसो भी उजड़ी वियो। भया थी त मुझो मिठो बाबू मुझे लाइ थो रोए। शायद को अजी वरी ज़ालिमन को जुल्म कयो हूंदसि। मुंहिंजी निमाणी धी। जी चवे मुझा मिठा बाबा। न निमाणी धीअ न, मां हाणे तुंहिंजो मिठो बाबा न रहियो। मां त उहो खारो खूह आहियां जंहिंमें तुंहिंजा अरमान ज़ंगजी ऐं ॻरी रहिया आहिनि। मूंखे त लॻे थो ऐं तोसां खां नाइंसाफ़ी करे रहियो आहियां। बाबा, उनमें तुंहिंजो गुनाह नाहे। इहो ॾाढ त उन्हनि ॾाढनि जो आहे जेके मूं न्याणीअ सां करे रहिया आहिनि ऐं मुंहिंजे बेवसी खे तड़पाए रहिया आहिनि। मुंहिंजी मिठी न्याणी, तुंहिंजो ई बाबा पंहिंजे साह खां जुदा करण जे लाइ वॾेरनि सां हा करे आयो आहे ऐं तोखे केसर खान जे नां जी गार ॾेई आयो आहियां, उहो बि बेगुनाह। निमाणी धीअ, तूं मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आई ऐं ही लाचार पी पंहिंजे जिगर जे टुकड़े खे पंहिंजे जिस्म खां अलॻि थींदे न ॾिसी सघंदो। तंहिं करे मुंहिंजी निमाणी धी, तूं पंहिंजे मिठे बाबा खे माफ़ करे छॾिजे। इहो ज़हर जो ढुक तोखे मुंहिंजे करे पीअणो आहे मुंहिंजी धी।